एशिया जी अज़ीम लीडर ऐं मुस्लिम दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी शहादत जो ॾींहुं 15वीं बरसीअ ते मुल्क जी कुंड कुड़िश मां गड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो पतल कारकुननि पारां शहीद राणी बेनज़ीर भुट्टो खे शानदार भेटा पेश। शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़ुरी वक़्तु जज़्बाती मंज़र। जलसे जूं तयारियूं मुकमिल। जलसे खे पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्त। पीपुल्स पार्टी के चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी पारां शहीद बेनज़ीर भुट्टो खे शानदार भेटा पेश। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो वफ़ाक़ जी अलामत हुई। जमहूरी क़ुवतुनि जो हिक पेज ते हुअण शहीद बेनज़ीर भुट्टो जी नज़रिये जी कामयाबी आहे। आसिफ अली ज़रदारी चयो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो बहादुरी, सब्र ऐं बर्दाश्त वसीले आमरनि जे ख़ौफ़ जा बुत ढाहे पट करे छॾिया। फराल टालपुर चयो आहे त शहीद बेनज़ीर भुट्टो औरतुनि खे ख़ुदि मुख़्तियार बणाइण ऐं मसइलनि जे हल लाइ इनक़लाबी क़दम खयां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां शहीद बेनज़ीर भुट्टो खे वरसी जे मौक़े ते भेटा पेश। शहबाज शरीफ़ चयो आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जमहूरी ऐं सियासी जदोजहद जी रोशन अलामत आहे। अवाम जे हक़नि लाइ जदोजहद कंदे शहादत माणी। बेनज़ीर भुट्टो जो दहशतगर्दी ख़िलाफ़ मौक़िफ़ ज़रूरतमंदाणो हो। संदसि ख़िदमतुनि खे यादि रखियो वेंदो। इलेक्शन कमीशन इस्लामाबाद में 31 डिसंबर ते रिथल मकानी चूंडूं मुलतवी करे छॾियूं। मकानी चूंडुनि बाबति हुकूमती दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाईंदे इलेक्शन कमीशन चयो आहे त इस्लामाबाद में मकानी चूंडूं नयनि तकबंदियुनि खां पोइ करायूं वेंदियूं। चीफ इलेक्शन कमिश्नर दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान चयो हो त इस्लामाबाद ऐं पंजाब में 2 भेरा तकबंदियूं कयूं वयूं आहिनि। हाणे चूंडूं वक़्त ते कराइण लाइ पार्लियामेंट खे ख़त लिखियो वेंदो। पीटीआई पारां इस्लामाबाद में मकानी चूंडूं मुलतवी करण वारो फ़ैसिलो अदालत में चैलेंज करण जो ऐलान। असद उमर चयो आहे त इलेक्शन कमीशन पीडीएम हुकूमत जे मदद करे रही आहे। हुकुमराननि वटि उम्मीदवार नाहिनि, उन करे इलेक्शन खां भॼी रहिया आहिनि। इलेक्शन कमीशन पंहिंजे फ़ैसिले मां यूटर्न वठी अदालती फ़ैसिले जी भञकड़ी कई। पंजाब में सियासी सूरताल ते ॻाल्हाइण लाइ वज़ीर आज़म पीटीआई जे अॻवान अलीम ख़ान खे घुराए वरितो। ज़रियनि मूजिबि शहबाज शरीफ़ अलीम ख़ान सां पंजाब जी सूरताल ते ॻाल्हियूं कंदो। सेनेटर डॉक्टर अफनानुल्लाह खान जी बि वज़ीर आज़म सां मुलाक़ात। सियासी सूरताल ते ख़्यालनि जी ॾे वठि। पीटीआई वारा पंहिंजे दौर में हुकूमत न करे सघिया। हुननि रुगो इक़्तिदार जे हवस खे पूरो कयो। हुननि मुल्क खे ॾेवाले तरफ़ धिके छॾियो हो। वफ़ाक़ी वज़ीर शहरी रहमान चयो आहे त असां मुल्क खे संभालण जी कोशिश कई। मुल्क में ॿोॾ ऐं बरसात सबबि 3 करोड़नि खां वधीक माण्हू मुतासिर थिया आहिनि। जन जी बहाली बि ज़रूरी आहे। एंटी करप्शन पंजाब ढूंढली एमएनए चौधरी मोहम्मद अशरफ खे गिरफ़्तार करे वरितो। एंटी करप्शन मूजिबि एमएनए चौधरी मोहम्मद अशरफ खे सरकारी ज़मीन ते कब्ज़ो करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो आहे। संदसि ख़िलाफ़ केस बि दाख़िल कयो वियो आहे। वधीक जांच कई पई वञे। कराची वासियुनि लाइ ख़ुशख़बरी। नेपरा के इलेक्ट्रिक जे वाहिपेदारनि लाइ बिजली ₹7.43 फ़ी यूनिट सस्ती करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेपरा मुल्क जे ॿियनि वाहिपेदारनि लाइ नवंबर जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में 18 पैसा फ़ी यूनिट बिजली महांगी करे छॾी। लाइफ लाइन वाहिपेदारनि वाद खां आजा हूंदा। 100 रुपया किलो अटो वो चढ़ियो 120 खां मथे चढ़ियो आहे। खाइण खां सफ़ा परे थी वियो ग़रीबनि खां। असां मोची माण्हू 400 रुपया असांजो ॾियारी आहे या 4500 रुपया कटो आहे अटे जो। पेट पालियूं जा असां छा कयूं, किराया जॻहियुनि जा भरियूं। तमामु महांगाई घणी थी आहे। ख़ुदा रा थोरा सस्ता ई कनि। हर शइ महांगी थी आहे। घी महांगो थी वियो आहे। काॾे वञूं, ग़रीब माण्हू आहियूं। बाबा अटो सस्तो कयो, महिरबानी कयो। सिंध में अटो बि ग़रीब जी पहुच खां ॿाहिरि थी वियो। फ़ी किलो 120 रुपया विकामण लॻो। रोज़ पोरियो करे अटो ख़रीद कंदड़ पोरियत सख़्त परेशान। हुकूमत नोटिस न वरितो। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में धारदार हादसनि में 4 ॼणा फौत। उबावड़ो जो सादिकाबाद लिंक रोड ते ट्रैक्टर
जो मोटरसाइकिल खे टक्कर, शागिर्द मोहम्मद बोटा फौत, हसीब फौत थी वियो। ड्राइवर फरार, कोडे जी भरिसां ट्रेन जे टक्कर में पीटसन फौत। सिंजोरो लॻो ट्रैक्टर ट्राली जे टक्कर में पीटसन जुमो लुंड फौत, इस्पताल मुंतकिल। बेरिया टाउन कराची अंदर कायम क़दीम सिंधी वसंदी अली मोहम्मद कबोल जे हिक घर में लखे रुपयनि जो धाड़ो। हथियारबंद ॻोठाणे दीन मोहम्मद कबोल जे घर भातियुनि खे यरगमाल बणाए 28 लख रोक ऐं सोना ज़ेवर पुर करे फरार थी विया। मुतासिरनि पारां पोरनि खे सोगो करे फिरियल रक़म ऐं सोन मोटराइण जो मुतालबो। दोदापुर वेझो बरसात मुतासिरनि जो वार न थियण खिलाफ़ एहतिजाज। डीसी जैकबाद खिलाफ़ नारेबाज़ी। मनपसंदनि खे इमदादी सामान ॾियण जो इल्ज़ाम। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त डीसी जैकबाद बासरनि जे चवण ते असांजे ॻोठ जे मुतासिरनि जा नाला कटराए मनपसंदनि जा नाला शामिल कया आहिनि। सखर में एयरपोर्ट भरिसां दादू किनाल मां नायाब नसुल जी अंधी बुलण हथ। मुलाज़िमनि जे पचण खां अॻु ई बुलण मरी वई। रेस्क्यू सेंटर मुंतकिल। घोटकी ज़िले अंदर ज़रई भाण जी हथरादू कोट ऐं ब्लैक ते विकिरे खिलाफ़ मीरपुर माथिलो में सिंध हारी कमेटी जे सॾ ते एहतिजाजी रैली। अॻवाननि चयो आहे त भाण ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे ऐं हुकूमत कार्रवाई लाइ तयार न आहे। फौरी तौर भाण जे कोट खे ख़तम करे ब्लैक ते विकिरो कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई करे गणती ख़तम कई वञे। क़ौमी रागी सरमन सिंधी जे विछोड़े खे 26 वरिया वियामी विया। अॼु बि संदसि गायल गीतनि जी झड़जंग में झूंकार जारी। यूक्रेन पंहिंजी बहितरी लाइ असांजा मुतालबा पूरा करे। ॿी सूरत में रूसी फ़ौज मसइला हल कंदी। रूस जे यूक्रेन खे वार्निंग। रूसी परॾेही वज़ीर सरगई लेवरोव चयो आहे त असांजे मुतालबनि जी दुश्मन खे ख़बर आहे। बाल हणी यूक्रेन जी ॻोरट में आहे, जंहिं जे पुठियां अमरीका आहे। असां पोइ न हटंदासीं। ऐं कराची टेस्ट जे ॿिए ॾींहं ते पाकिस्तानी टीम पहिरीं इनिंग में 438 रन्स ते ऑल आउट थी वई। कप्तान बाबर आज़म ऐं आगा सलमान जूं शानदार सेंचुरियूं। बाबर आज़म 161 ऐं आगा सलमान 103 रन्स ठाहे आउट थिया। सरफराज़ अहमद 86 रन्स ठाहियूं। न्यूज़ीलैंड पारां कप्तान टिम साउथी 3 विकेट्स वरितियूं।